एसी साहब और एक्सीएन साहब की तरफ से जो डायरेक्शन है, डायरेक्ट कनेक्शन हमने एक भी नहीं छोड़ना। इसके साथ डिफ़ॉल्टर जो है पूरे शादात कोर्ट को हमने क्लियर करके ही दम लेना है इंशाल्लाह। कंबर शदादपुर सेपो पारां बिजली के चोरन ऐं डिफॉल्टरनि खिलाफ़ वधीक 4 केस दाख़िल कराया पिया वञनि। शदादपुर में ऑपरेशन दौरान सेपो कंबर शदादपुर एक्सीएन शाह मोहम्मद वजराणी ऐं अली मोहम्मद जोतोई मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले में 8 केस दाख़िल कराया विया आहिनि ऐं 4 केस अॼु दाख़िल कराया पिया वञनि। अहिड़ी तरह ज़िले में बक़ाया समेत बिजली जे चोरनि ते 12 केस 40 फ़र्दनि ते दाख़िल थी वेंदा। एक्सीएन सेपो वधीक ॿुधायो त बिजली जे डिफॉल्टरनि खां 80 लखनि खां वधीक जॾहिं त बिजली जे चोरनि खां 13 लखनि खां वधीक ॾंड वसूल कया विया आहिनि। केस में घुर्बल 2 ॼणा गिरफ़्तार बि कराए जेल मोकिलिया विया आहिनि। सेपो एक्सीएन जो चवणु हो त वज़ीर आज़म पाकिस्तान जी हुकूमत वापडा जे वॾनि ऑफिसरनि तरफ़ां सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त बिजली चोरनि डिफॉल्टरनि ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन जारी आहे। उन मौक़े ते एसडीओ वापडा शदादपुर उज़ैर पठान ऐं अली मोहम्मद जोतोई ऐं ॿियो अमलो पुलिस जी गॾु नफ़री बि गॾु साण हुई।